अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आहियां जहांगीर खान शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब के चैनल सां अवां सां मुखातिब आहियां। जीअं त हीउ जेको असां ग्रामर जो सिलसिलो शुरू कयो आहे, उन में असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे इस्म या ज़मीर जूं हालतूं। इस्म जूं हालतूं या ज़मीर जूं हालतूं को मसइलो न आहे, ॿई साॻी ॻाल्हि आहे। इन में तव्हांखे सम्झायूं था त इन में पहिरियां आहे हालत फ़ाइली। हाँ तो दोस्तों, ही जुमला आहिनि जेको पढ़े थो, छोकिरो पढ़े थो, ठीकु आहे। छोकिरो पढ़े थो, हिन में जेको फ़ाइल तौरु जेको इस्म कमु आयल आहे कहिड़ो आहे? छोकिरो। त हिन जी जेका छोकिरो आहे इहा छा थियो? हालत फ़ाइली थी वई हिन जुमिले में। वरी छा आहे? हूअ लिखे थी। हिन में फ़ाइल ॾिसो कहिड़ो आहे? फ़ाइल आहे हूअ। इहो छा आहे? ज़मीर आहे, ठीकु आहे। त हाणे हिते ही हूअ जेको आहे ही हिन जी छा आहे? कहिड़ी हालत आहे? हालत फ़ाइली आहे। छो जो इहो असांजो फ़ाइल तौरु कमु आयो आहे। जेको महिनत कंदो सो पास थींदो। हिते जेको जेको आहे इहो असांजो जेको आहे ज़मीर आहे। ज़मीर जेको असांजो मौसूल आहे, ख़बर आहे तव्हांखे। त हीउ जेको ज़मीर आहे इहो हिते कहिड़े तौरु कमु आयो आहे? फ़ाइल तौरु। फ़ाइल तौरु कमु आयो आहे, इन जे करे हिनखे चवंदासीं हालत फ़ाइली। हिन जुमिले में जेको आहे ज़मीर जी हालत फ़ाइली कहिड़ी आहे? जेको। हाँ तो दोस्तों, हाणे हालत मफ़ौली जे बारे में पढ़ूं था त हालत मफ़ौली छा आहे? को बि इस्म या ज़मीर मफ़ौल जुमिले में जेकॾहिं मफ़ौल तौरु अचे, मफ़ौल तौरु कमु ॾिए। मफ़ौल माना कम जो जिते असरु थिए। फ़ाइल माना कम जो कंदड़ ऐं मफ़ौल माना जिते कम जो असरु थिए। अचो त हिते ॾिसूं था, हालार नांग मारियो आहे। त हालार जेको आहे हिते छा आहे? जुमिले में फ़ाइल आहे, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ जेको नांग आहे हीउ इस्म आहे, इहो छाजे तौरु कमु आयो आहे? मफ़ौल तौरु। ऐं हीअ असांजो जेको मारियो आहे इहो आहे असांजो फ़ेल। त हाणे हीउ जेको नांग आहे इहो असांजो मफ़ौल तौरु कमु आयो आहे। तंहिंजे करे असां हिनखे चवंदासीं हालत मफ़ौली। जेकॾहिं हिकिड़ो सुवाल थो अचे, हाणे हेठि ऑप्शन था अचनि, मिसाल हालार नांग मारियो आहे, त हाणे चइबो आहे हेठि मथे जुमिले में हालत मफ़ौली इस्म जी हालत मफ़ौली ॿुधायो। हाणे मिसाल उन में ऑप्शन हुजे हालार, हालार इस्म जी हालत मफ़ौली आहे। नंबर 2 जेको नांग आहे, नंबर 3 जेको आहे मारियो आहे, या नंबर 4 जेको आहे। त ही छा थो पुछे? त हिन जुमिले में इस्म जी हालत मफ़ौली ॿुधायो। हालत मफ़ौली माना मफ़ौल तौरु जेको इस्म कमु आयल आहे। मफ़ौल तौरु इस्म असांखे नांग कमु आयो आहे। पर जेकॾहिं इते ई माना हिकिड़ो सुवालु हुजे त हिन जुमिले में या मथे जुमिले में असांजो फ़ाइल हालत फ़ाइली तौरु जेको इस्म कमु आयल आहे उहो ॿुधायो कहिड़ो आहे? हालत फ़ाइली। त हालत फ़ाइली में कहिड़ो आहे? हालार आहे। हालत मफ़ौली में कहिड़ो आहे? नांग आहे। हाँ तो दोस्तों, तव्हां ॾिठो त हालार नांग मारियो आहे। तव्हांखे मां ॿुधायो त हिते हालार जी जेको आहे उहो बि नाउन आहे ऐं जेको नांग आहे उहो बि नाउन आहे। पर हाणे जेकॾहिं पुछे छा थो असांखां? चवे थो त जेकॾहिं हालत फ़ाइली ॿुधायो त माना कहिड़ो जेको इस्म आहे उहो फ़ाइल तौरु कमु आयल आहे, उहो चवंदासीं हालत फ़ाइली आहे, माना हालार। वरी हालत मफ़ौली थो पुछे त ॾिसंदासीं कहिड़ो जेको इस्म आहे या ज़मीर आहे उहो मफ़ौल तौरु कमु आयो आहे। हाणे नांग आहे त माना इहो जेको आहे हालत मफ़ौली थी वियो। हाँ तो दोस्तों, हाणे अचो त हलूं था हालत जरी जी तरफ़। हालत फ़ाइली, हालत मफ़ौली असां पढ़ी आयासीं। हालत जरी जे बारे में तव्हांखे ॿुधायां त को बि इस्म या ज़मीर जॾहिं उन सां असांजो को बि हर्फ़ जर लॻे त उन इस्म जी या ज़मीर जी उहा हालत जरी चइबी, ठीकु आहे। त हीअ कुझु जुमिला आहिनि जेके मां तव्हांजे साम्हूं लिखिया आहिनि। वरी आहे हू असां वांगुरु सादो खाज खाईंदा आहिनि। हाणे हिते हू जेको आहे उहो जेको आहे असांजो ज़मीर आहे, असां बि ज़मीर आहे, उन सां गॾु जेको वांगुरु आहे, ठीकु आहे। हीअ जेको हिननि सां गॾु लॻो आहे असांजे ज़मीर सां गॾु, त हीअ ज़मीर जी छा थी वई? हालत जरी थी वई, छो जो हीअ हर्फ़ जर हिन सां लॻो आहे। वरी ॿियो आहे कंहिंखे न ॾुख हुजे। हाणे हिते कंहिं जेको आहे, कंहिं जेको आहे इहो छा आहे? असांजो ज़मीर आहे। ज़मीर मुबहम आहे, ख़बर आहे तव्हांखे। कंहिंखे न ॾुख हुजे त हिते कंहिं सां गॾु खे लॻो आहे, इहो असांजो छा आहे? हर्फ़ जर। तंहिंजे करे हीउ जेको आहे हिन लफ़्ज़ जी यानी हिन ज़मीर जी हालत जरी थी वई। वरी हेठि आहे ॿियो जुमिलो त ॿेड़ी पाणीअ ते तरे थी। हाणे ॿेड़ी असांजो इस्म आहे, पाणी जेको आहे उहो बि इस्म आहे, ते। त हाणे हीउ जेको आहे कहिड़े लफ़्ज़ जी हालत जेका जरी थी वई? पाणीअ जी। पाणीअ ते ही इस्म जेको पाणी आहे उन जी हालत जरी थी वई। त इहो हालत जरी। त
त दोस्तो तव्हांखे ख़बर पइजी वई त कंहिं बि इस्म या ज़मीर जे पुठियां जेकॾहिं हर्फ़ जर जो को बि लफ़्ज़ लॻे त उन जी उहा हालत जरी सॾिबी। ठीकु आहे, त अहिड़े हिसाब सां जेको हीउ जुमिला हुया वरी तव्हांखे हिकिड़ो रिपीट था करायूं त शाहिद तोसां स्कूल हलंदो। त हाणे शाहिद तो हिते सां जेको आहे तो सां माना हिते जेको तो आहे असांजो जेको आहे असांजो ज़मीर आहे, त इन्हीअ सां जेको आहे सां लॻो आहे हर्फ़ जर। त हीअ हर्फ़ जर जी जेका आहे हिन सां लॻो त हिन ज़मीर जी हालत जरी थी वई। हू असां वांगुरु सादो खाज खाईंदा आहिनि, त हिते असां सां गॾु जेको वांगुरु लॻो त हीअ असां जेको आहे ज़मीर आहे ऐं वांगुरु जेको आहे असांजो छा थी वियो असांजो हर्फ़ जर आहे। त माना हीअ असांजो जेको आहे हालत जरी थी वई कंहिंजी ज़मीर जी। कंहिंखे न ॾुख हुजे त हिते कंहिं सां गॾु कंहिंजे पोयां छा आयो आहे हर्फ़ जर कहिड़ो आहे खे, तंहिंजे करे हीअ जेको आहे कंहिंजी जेका इहो कंहिं माना इहो असांजो ज़मीर आहे उन जी हालत जरी थी वई। ॿेड़ी पाणीअ ते, त हिते ॾिसो त पाणी जेको आहे इहो असांजो इस्म आहे, उन जे पोयां जेको आहे हर्फ़ जर कहिड़ो आहे ते, त हीअ जेको पाणी आहे इन जी हालत जरी थी वई। त इहो हुयो इस्म जी हालत जरी। हा त दोस्तो हीअ जेको हालत इज़ाफ़त जेको आहे उन में असां जेको पढ़ूं था अॼु त हालत इज़ाफ़त छा आहे। जेकॾहिं को बि इस्म आहे या ज़मीर आहे उन जी जेकॾहिं मालिकी ॾेखारणी आहे माना उन जी मिल्कियत ज़ाहिर करण लाइ असां लफ़्ज़ यूज़ कंदा आहियूं हर्फ़ जर जो संदो वारो। मिसाल तौरु हीउ मुंहिंजो चाक आहे, हीअ मुंहिंजी पेन आहे, हीअ मुंहिंजो घरु आहे। त हिते जेको जो लफ़्ज़ आयो न त इहो जेको हिन में छा थो अची वञे असांजो हालत इज़ाफ़त में अची थो वञे। ॾिसो ही शबाना जी पेन आहे। हाणे मिसाल हीअ जेको शबाना आहे हाणे हिन जी जेका मिल्कियत ज़ाहिर थिए थी हिन सां गॾु कहिड़ो लॻो आहे हर्फ़ जर जी। ठीकु आहे, जी पेन, हीअ जेको पेन आहे इहो बि असांजो इस्म आहे पर हाणे मिल्कियत ज़ाहिर थो करे कंहिंजी शबाना जी। हीअ लफ़्ज़ यूज़ थियो आहे असांजो हर्फ़ जर, तंहिंजे करे हीअ असांजी छा थींदी हालत इज़ाफ़त। वरी आहे साजिद जो घोड़ो तिखो डोड़े थो। हाणे घोड़ो त आहे पर कंहिंजो आहे माना मिल्कियत कंहिंजी ज़ाहिर थो करे साजिद जी, पर उहो लफ़्ज़ असां कहिड़ो यूज़ कयो हर्फ़ जर जो संदो वारो। अहिड़े क़िस्म जा जेके बि लफ़्ज़ आहिनि ख़ासि तौर ते असांजा जेके हर्फ़ जर जा उहे असां इस्तेमालु कंदा आहियूं त पोइ हालत जरी ज़ाहिर थींदी आहे इज़ाफ़त थींदी आहे। साईं तूं साओ करी असां संदो देसि। हाणे हीअ हिकिड़े क़िस्म जी दुआ आहे, साईं माना अलाह साईं खे थो चए तूं साओ करी असां संदो देसि। असां संदो माना असांजो, हिते बि छा आहे माना मिल्कियत थो ज़ाहिर करे। हीअ जेको देसि आहे कंहिंजो आहे असांजो आहे, त हिते मिल्कियत ज़ाहिर थो करे कंहिंजी असां कंहिंजी ज़मीर जी। हिते कंहिंजी मिल्कियत ज़ाहिर थो करे इस्म जी, हिते कंहिंजी मिल्कियत थो ज़ाहिर करे इस्म जी। त हीअ जेके आहिनि असां संदो इहो जेको आहे असांजो हालत इज़ाफ़त आहे। हेॾां कहिड़ो आहे साजिद जो घोड़ो, त इहो छा आहे हालत इज़ाफ़त आहे। शबाना जी पेन, त इहा छा आहे हिन जी हालत इज़ाफ़त। हा त दोस्तो सभिनी हालतनि जे बारे में पढ़ियासीं। आख़िरी आहे हालत निदा। निदा जी तव्हांखे ख़बर आहे त निदा माना सॾु। त जेको हर्फ़ निदा जे बारे में तव्हां पोयां पढ़ी आया हो त हर्फ़ निदा जेको आहे को ख़ुशी अरमान सॾु जे माना पारां ईंदो आहे। त हाणे हिते जेको आहे हालत निदा कीअं सुञाणिजे, छो जो हालत निदा जेको हर्फ़ निदा हूंदो आहे त उन में छा हूंदो आहे ओ अड़े या इहो अहिड़े क़िस्म जा जेके लफ़्ज़ ज़रूरु हूंदा आहिनि जंहिंसां वरी असां जेको एक्सक्लेमेटरी जेका साइन हूंदी आहे माना अजब जी निशानी ज़रूरु ॾींदा आहियूं। पर हालत निदा खे सुञाणण लाइ हिकिड़ो सवली जेका ॻाल्हि ॿुधायांव थो त हालत निदा जो मक़सदु आहे माना सॾु। पोइ हाणे इस्म जेको आहे जंहिंखे तव्हां सॾु था कयो ज़मीर आहे को बि आहे त सॾु वारी ॻाल्हि हुजे जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त उहो माना हुनजी थी वई हालत निदा। बाक़ी हिन में का बि निशानी न हूंदी आहे। ॾिसो कविता तूं मानी खाई पोइ वञजां, हाणे कविता खे छा आहे सॾिजे थो कविता तूं मानी खाई पोइ वञजां। त हाणे कविता जेको आहे इहो हालत निदा आहे कंहिंजी हिन इस्म जी कविता जी। वरी आहे आसिफ़ तूं हेॾां अचिजां। हाणे आसिफ़ जेको आहे नाउन आहे पर उनखे छा आहे सॾिजे थो माना इहा हुनजी छा थी वई हालत निदा थी वई। आसिफ़ तूं हेॾां अचिजां इहो असां हुनखे सॾु कयो। वरी आहे होशू तूं केॾांहुं वञी रहियो आहीं, त हिते बि इहो साॻियो नाउन आहे माना इस्म आहे होशू
तूं केॾांहुं वञी रहियो आहीं, माना हुनखे असां पहिरियां सॾु कयो त होशू तूं केॾांहुं वञी रहियो आहीं, हुनखां पुछा कईसीं। आख़िरी नंबर आहे जुमिलो तूं हेॾां अचु, हाणे तूं हेॾां अचु त उनखे असां छा कयो, सॾु कयोसीं। माना हिन में सॾु वारी जिते बि माना निकिरे थी, कविता, आसिफ़, होशू, तूं, त इहो असां उन्हनि खे सॾु था कयूं। त अहिड़े हिसाब सां हीअ असांजा जेके आहिनि इस्म, कविता हीअ बि आसिफ़ बि इस्म आहे, होशू बि इस्म आहे। हिते तूं जेको आहे इहो असांजो ज़मीर आहे। त ज़मीर हुजे, इस्म हुजे, जेकॾहिं सॾु वारी माना थी निकिरे त उन खे चवंदासीं हालत निदा। हीअ इस्म जी हालत निदा आहे, हीअ बि इस्म जी हालत निदा आहे आसिफ़, होशू बि हालत निदा आहे, ऐं तूं जेको आहे ज़मीर जी हालत निदा आहे। इन सां गॾु असांजो जेको हीउ क्लास अॼु जो पूरो थियो। जेकॾहिं तव्हांखे हिन में का ॻाल्हि सम्झ में न आई आहे त पंहिंजी जेको राय खां ज़रूरु आगाह कजो। जेकॾहिं सम्झ में आई आहे त उहो बि ज़रूरु ॿुधाइजो। इन सां गॾु असांजो अॼु जो क्लास ख़तमु थिए थो। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब ते जेकॾहिं तव्हां नवां आहियो त ज़रूरु उनखे सब्सक्राइब कजो। अल्लाह निगहबान।